संत जो नालो मनको जी बोधला। छा नालो आ? हाँ। उन जी धर्म पत्नी जो नालो मामा ताई। छा नालो? मामा ताई। इन करे चवायो तो त कुछ याद रहे तव्हांखे। न्याणी जो नालो भागीरथी। छा नालो? गंगा मैया जो नालो। तो हिकिड़ो सुहिणो पुट भी हुयो। सॼो परिवार भक्ति कंदो, सॼो परिवार गुण गाईंदो रहंदो गोविंद जा, भगवान जी भक्ति कंदो। पर धन संपत्ति सब बढ़िया हुयो घर में। खूब दया कंदा हा, गौ सेवा कंदा, ब्राह्मणन जी सेवा कंदा। ऐं बरार जिले में रहंदा। कंहिंमें? बरार जिले में, दामन गांव। चओ जय श्री कृष्ण। बरार जिलो तॾहिं हाणे पोइ नाला बदिलजी विया आहिनि। त बरार जिले में रहंदा हा। हिकु बार उते अकाल पइजी वियो। ध्यानु ॾिजो, संतन जो त्याग त ॾिसो। अकाल पइजी वियो। चयूं भाई हेॾा अनाज जा बोरा भरियल पिया आहिनि, असां एतिरो मुट्ठी भर खाईंदासीं, काॾे वेंदो? भोजन कयो, भंडारा शुरू किया। काथों काथों जा गरीब अची करे खाइण लगा, मिडिल क्लास भी अचण लगा कि हालत ख़राब आ। धीरे धीरे खाराईंदे खाराईंदे अनाज ख़त्म थियो। कि सोन जा गहना काॾे कंदासीं? सभु विकिणे छॾियो। मुंडियूं सोन जी हार विकिणे छॾियो। खाइण जे लाइ अनाज खपे, सोन न खपे। विकिणे करे वरी बोरा भरे वठी आया, वरी भंडार हलायो, उहे भी ख़त्म थिया। चयूं हाणे सामान जेके पिया आहिनि, बर्तन भांडा वस्त्र विकिणे छॾियो। वरी सेवा हली, उहे भी ख़त्म थिया। चयूं घर कहिड़े कमु ईंदो? माण्हू प्राण था ॾियनि वीचारा बुख में, पंहिंजो मकान विकिणे छॾियो। माण्हू चवण लॻा तूं पागल थियो आहे मनको जी, केतिरो दान करे तूं? अरे केतिरो खाराईंदे हिननि खे? मनको जी महाराज चयो जेसि ताईं मां हिन जे लाइन में न अची वेंदुमि, पाण कटोरो खणी करे तेसि ताईं दान कर। इहो ई कमु जय दयाल गोविंद का कयो महाराज, जंहिं गीता प्रेस जी रचना कई। ऐं वाकई उहो ई थियो। मकान विकिणे छॾी, खेत खलिहान विकिणे छॾी, चारो कोन्हे, ऐं गायूं वायूं भी दान करे छॾियूं सभु। हाणे पाण उन्हनि हालत में अची वियो जेके मांगण वारा बीठा। हाणे छा करे? जंगल में वञी लकड़ियूं कटे अचे ऐं गुजरान करे। साध संगत जी, घर में लखे रुपया पिया आहिनि ऐं हिकु फुल्को गांइ खे खारायोसीं त कोई वॾो दान न आहे। हाँ? मज़ो त तॾहिं आहे जॾहिं असां वटि केवल 2 फुल्का हुजनि ऐं द्वार ते कोई अचे, उन मूं हिकिड़ो फुल्को कढी ॾियो उनखे, तॾहिं पतो पवंदो आहे दान कंहिंखे चइबो आहे। सॼे ॾींहं जी बुख हुजे, थालीअ में केवल 2 फुल्का हुजनि ऐं कोई ग़रीब पहुची वञे घुरण जे लाइ ऐं उनखे तव्हां फुल्को खारायो था, त पतो पवंदो दान इनखे चइबो आहे। रंती देव महाराज 48 ॾींहंनि ताईं रोटी न खाधी, पोइ भोजन आयो त दान करे छॾी। ईअं थर थर कांपे पियो परिवार, प्राण गले ताईं हली आया। वरी जल पी करे, कम से कम राजा हुयो राजा, त वरी भगवान जी अहिड़ी परीक्षा त उहो जल भी दान करे छॾी। भगवान प्रकट थिया। वर घुर रंती देव तोते मां राजी थियो। रंती देव कहिड़ो वरदान घुरियो कि दाता अगर राजी आयो त धरतीअ ते जेतिरा भी प्राणी आहिनि, सभिनि जा दुख मूंखे ॾेई छॾियो। मूंखां पोइ कोई दुखी न रहे प्रभु, मां अकेलो दुखी रहां, सभिनि जा दुख भोगिया, ॿिया सभु सुखी थी वञनि। अहिड़ी जंहिंजी भावना हूंदी आहे, भगवान उनखे मिलंदा। चओ जय श्री कृष्ण। मनको जी महाराज हाणे लकड़ियूं कटे करे पंहिंजो गुजरान करण लॻा। साध संगत जी, हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, हमेशह ग्यारस रखंदा हुआ। एकादशी जो पालन तव्हां ॾिसंदव असांजे भागवत में, रामायण में, ग्रंथनि शास्त्रनि में ग्यारस जी महिमा आहे। सभिनी संतन महात्माउनि ग्यारस रखी आहे। भागवत में नंद बाबा भी ग्यारस रखी आहे। भागवत में अम्बरीश महाराज भी ग्यारस रखी आहे। चो हरे राम। हाणे ग्यारस त रखियूं, बारस में मेलो लॻो। ब्राह्मण देवताउनि खे भोजन कराए बिना पहिरियों कोई भोजन न खाईंदो। हाणे त भुॻड़ा छत ते रखो ऐं दाल चांवर आलू खाओ अचे। हरे राम। ब्राह्मण देवता खे सभु भोजन पिया कराइनि, पर गरीब 3 पैसा वठी आयो। लकड़ियूं विकिणी उन ज़माने में 3 पैसा मिलिया। 3 पैसे में दाल वठे, आलू वठे, टमाटर वठे कि चांवर वठे, बेचारो बस अटो वठी आयो 3 पैसे जो, और फुल्का ठया 4। उन में एतिरो अटो हुयो, एतिरा। हाणे कोई ब्राह्मण उन खां भेट ई न वठे, भई हिन निजो अटो वठी बुख मरूं असां, असांखे बि त भोजन करिणो आहे। ॿिया सभु दाल चांवर पूरी पकवान था खाराइनि, हे ग़रीब निठर काथों जो, हे बदे एतिरो अटो ॾींदो? हाँ, छा थींदो? सुबुह खां शाम न थी, शाम थियण वारी,
अखियुनि में आंसू अची विया, कंहिं उन खां अटो न वरितो। तरी दीन बंधु दीनानाथ भक्त वत्सल भगवान उन जा नेत्र भरजी आया। अज श्री कृष्ण भगवान बुढ़े ब्राह्मण के रूप में धरती ते लठ टेके टेके चवंदा, अरे भाई, अरे कोई मुखे अटो खारायो, मां बाटी ठाईंदुमि भाई, ॾाढी बुख लगी आ, मुखे भाजी वाजी कुछ न खपे, दाल न खपे, केवल ॿ चार फुल्का मिली वञनि, मां उनजी बाटी हुजे न गोल गोल, ॾिठी अथव दाल बाटी हाणे भी मिलंदी अथव कलकत्ते में, जाते काथे। अॼुकल्ह तो उनजे आधुनिक रूप में थी ठहे बाटी, हुन तो गोल गोल हीअं इडली वांगुरु नंढी सी फुल्के जी, अटे जे कणक जे अटे जी ठहंदी आहे, ऐं दाल या कुछ, पर उन वटि तो केवल अटो हुयो। तो भगवान अंतर्यामी समझी आ, उनजे झोपड़ी के बाहर जंगल में अची करे चवण लगा, भाई कोई थोड़ो सो अटो ॾेई छॾियो, मां बाटी ठाहे करे खाऊं। नेण भरजी आया, डुकंदो डुकंदो आयो, सूर्यास्त न थी आया। चई बाबा मां वटि दाल कुछ कोन्हे, मसाला भी कोन्हनि, चई मूंखे कुछ खपे भी कोन भाई, हाँ बुढ़ो शरीर आहे, मां केवल बाटी ठाहे खाईंदुमि, छा थो ॾिसे, कंडा वंडा खणी आ जल्दी। गदगद थी वियो, लकड़ियूं खणी आयो, वञी करे अची करे ॾिनई, भगवान पाण पचाइण लगा पंहिंजे हथ सां। रुक्मणी माता ॾिठो कि अॼु भगवान भक्त जो मिठो भोजन करण लाइ अकेला हली आहिनि। हाँ मूंखे यादि न कयो तूं, छा मां केवल 56 भोग खाराइण लाइ आहियां? उहा भी बुढ़ी ब्राह्मणी जो रूप धारे करे अची भगवान सां गॾु बीठी, अरे देवी तूं? चई वाह, अकेला अकेला हली था वञो बढ़िया स्वादिष्ट भोजन खाइण जे लाइ, मुंहिंजी यादि नथी अचेव। हाँ वीचारो भक्त ॾिसण लॻो त हिकिड़ो त काको पूरो न पियो, ये वरी अम्मा काॾों पहुची वई, ये अम्मा भी भोजन कंदी जरूर, चओ हरे राम। भगवान चवनि था, मनको जी तू छा खाईंदे? चई न न बस तव्हांखे ॾिसी करे मुंहिंजी बुख त मुई ख़त्म थी वई, तव्हांजो जेको प्रसाद बचंदो न उहो कण खाई वठंदुमि। भगवान गदगद थी विया। उन 3 पैसनि जे अटे में भगवान जो हथ पियो, लक्ष्मी माता जो अहिड़ी बरकत थी, भगवान नारायण भी जम के खाधो ऐं लक्ष्मी माता भी केवल सुकी बाटी खाधी। भगवान हा हा सब्जी न खाधी, छो जो भगवान करी वस्तु ग्रहण न कंदा आहिनि, भावग्राही जनार्दन, भगवान तो भाव ग्रहण कंदा आहिनि। अॼु भगवान पंहिंजे हथ सां ठाहे करे वो प्रसाद खाधो ऐं तृप्त थी करे चवनि था, भाई हाणे असां वञूं था। अच्छा प्रभु कृपा कयो, जीअं भगवान होॾे मुंहुं कयो, भगवान गायब थियो, अंतर्धान थी विया। मनको जी सोचण लॻो, हे केरु बुढ़ो ब्राह्मणी आया, ये तो गायब थी विया, ये मनुष्य हुया या भगवान हुयो? पाण दीनानाथ त न आया, भगवान राधा कृष्ण, चओ हरे राम। गदगद थी वियो, उन्हीं वीचारे पूरो उपवास ही करे छॾियो, रोटी न खाई सघे। भगवान जो प्रसाद अखियुनि ते रखी अची करे वेठो। ॿिए ॾींहुं त्रयोदशी लॻी, पंढरपुर भगवान विठल जो दर्शन करण वियो। जीअं दर्शन कयईं, अॼु भगवान ॾाढो मुस्कुराइनि था, आहा मान लो गदगद थी आहिनि। जी साम्हूं वियो, मन में चए तो प्रभु अॼु तव्हां ॾाढो गदगद था नज़र अचो, प्रसन्न था नज़र अचो। तो आवाज़ आई, चई प्यारा मनको जी, कल तूं जेको भोजन करायो मूंखे ॾाढो अमृत जहिड़ो स्वादु आहे। नेण भरजी आया। अॼु भगवान मूंसां ॻाल्हायो आहे, अॼु भगवान जी वाणी ॿुधी, कननि में ॼण के अमृत घोले छॾियो। प्रभु छा था चओ? मां कहिड़ो भोजन करायो? मूं वटि त सुको अटो हुयो 3 पैसे जो। अरे तुंहिंजे लाइ अटो हुयो, मुंहिंजे लाइ त 56 भोग हुया हुआ। आहा मां वस्तु न ॾिसंदो आहियां, मां त भक्त जे अंदरि दिलि जो भाव ॾिसंदो आहियां। अञा ताईं उनजो स्वादु बाटीअ जो मुंहिंजे ज़बान ते आहे। प्रभु तव्हांखे एॾो आनंद ईंदो आहे? हा हा। एॾो रस ईंदो आहे? हा। तव्हांखे त ॿिया भक्त ॾिसो केॾा 56 भोग था खाराइनि। भगवान चवनि था 56 भोग था खाराइनि, लेकिन उन्हनि में प्रेम कोन्हे मनको जी। हाणे तूं ॾिस, अॼु भंडारो अथई, सुभाणे हिते 1000 ब्राह्मणनि जो। हाणे मां तोखे चई थो छॾियां, मां बि उते वेंदुमि, ऐं तूं पोइ ॾिसजां सुभाणे कहिड़ो खेल थो थिए। अच्छा प्रभु तव्हां ईंदव? हा मां बि ईंदुमि उते रोटी खाइण, ॾिसजां कीअं था खाराइनि मूंखे रोटी। हाणे त निंड ई न अचे, सुभाणे भगवान ईंदा, रूप बदिले करे ईंदा। ब्राह्मणनि जो भोजन कंहिं सेठ जी करायो आहे, नगर सेठ। वाकई वॾे धूमधाम सां वॾा हुते भंडारा थियण लॻा, भाॼियूं ठहण लॻियूं, खीरणी ठहण लॻी, पूड़ी पकवान ठहिया, मिठाइयूं ठहियूं कई तरह जूं। भीड़ लॻी वई। सेठ जी वेठा, खजानची वेठो, हिकिड़ो लिस्ट ठाहे करे, हा हिन ब्राह्मण जो नालो आहे, हिन जो साईं वेंदा वञो वेंदा वञो। नाला लिखियल आहे ब्राह्मणनि जा।
ऐं वीचारो सुबुह खां मनको जी अची ॾिसे पियो त भॻवानु चयो आहे, भॻवान जो वचन आहे मां ईंदुमि, कंहिं न कंहिं रूप में हिते भॻवानु आया, कीअं पतो पवंदो। अचानक छा थो ॾिसे, सभु ब्राह्मण अंदरि वञनि था वेहनि था, हिकिड़ो ब्राह्मण आयो ग़रीब, बिल्कुलु एॾो ग़रीब कि बोरे जी टुकड़ी पाए करे आयो, टाट की पट्टी पहनी हुई लिखियल आहे, टाट की पट्टी उहा ॿधी करे श्री भगवान आया ब्राह्मण जे रूप में, ऐं सिधो अंदरि वञण लॻा दरवाजे ते। पहिरेदार रोके हर ओए काॾे था वञो तव्हां? चई भाई ब्राह्मण जो भोजन आहे, चोटी ॾिस जणियो, मां बि त ब्राह्मण आहियां, मां बि भोजन कंदुमि। चई नालो छा आहे तव्हांजो? हिन में लिखियलु आहे। चई नाला वाला असां छा ॼाणूं भाई, नाला लिखाइबा आहिनि छा? बुख लॻी मां हली आयुमि। चई तव्हांजो हिन लिस्ट में नालो कोन्हे? पोइ चई तव्हांखे भोजन न मिलंदो। भॻवान चवण लॻा भला मानस, 1000 माण्हुनि जी रोटी कई अथई, अगरि हिकु प्राणी मां खाई वठंदुमि गॾु त तव्हांजो भंडारे में छा फ़र्क़ु पवंदो? हिकु ई माण्हू त आहियां मां, मूंखे भोजन कराए छॾ भाई। उते जेके वेठा चवनि था ख़बरदार तव्हां अंदरि नथा वञी सघो। भॻवान बि जिद ते अड़ी आहे, कि कीअं न वेंदुमि अंदरि, कि तव्हांजो नालो न आहे। भॻवान चवनि था नालो न आहे, पेट त आहे मूंखे, बुख नाले खे लॻंदी आहे कि पेट खे लॻंदी आहे? कि कहानियूं असांखे न ॿुधायो, ॿाहिरि हलो। भॻवान चई न मां वेंदुमि, ज़बरदस्ती घुसी आहे भॻवान। भॻवान बि लीलाधारी, जी भॻवान अंदरि घुसी आहे, सेठ जी अखियूं लाल थी, ख़बर तो कहिड़ो अखर चई भॻवान खे, निकालो बदमाश को ॿाहिरि। श्री भगवान जे लाइ बदमाश शब्द चे, निकालो बदमाश को ॿाहिरि। बदमाश केरु थियो ॿुधाए? जंहिंजी धरती, जंहिंजो अंबर, जंहिंजी खेती, जंहिंजो अनाज, जंहिंजा प्राण, जंहिंजी जीवात्मा, उहो भॻवान दर ते आयो आहे, उनखे अन्न जो हिकिड़ो दाणो न ॾिनई, धिका ॾेई करे भॻवान खे ॿाहिरि कढी छॾियो। भॻवान जी पोइ ते आया, मनको जी रोअण लॻा, अरे भाई हिकिड़ो ब्राह्मण भोजन करायो, बसि कर। वॾो आयो तरफ़दारी करण वारो। भॻवान अची करे मनको जी जे साम्हूं बीठा, चवनि था ॾिठे भाई हिकु मूं ग़रीब खे रोटी नथा खाराइनि। रोअण लॻा मनको जी। चई बाबा जी तव्हांखे ॾाढी बुख लॻी हूंदी, लेकिन वाकई हिन त अपराध कयो आहे। भॻवान चवनि था मनको जी हिननि अपराध कयो आहे न, हे अभिमान में भरियल आहिनि, अहंकार में भरियल आहिनि, हे दान नथा कनि, हे पंहिंजो अभिमान था ॾेखारनि, हिननि खे पंहिंजो नालो खपे। लेकिन हाणे तूं ॾिसजां छा थो थिए, छा थींदो महाराज? ॾिस हाणे तूफ़ान ईंदो। तूफ़ान कीअं ईंदो महाराज? भॻवान खिलनि था। चई मां हिननि जो भोजन थोरी पसंदि कंदो आहियां, त मूंखे त तो जहिड़े भक्तनि जो अटो वणंदो आहे। भॻवान गायब। अरे हे त भॻवान आया हा पाण। अचानक कहिड़ी गर्जना थी आकाश में, भयंकर तूफ़ान आंधी हलण लॻो। महाराज सभु मिठाई ख़राब थी वई। ब्राह्मण जेके अंदरि विया जान बचाए करे वीचारा डुकूं पाए करे भॼे, हाहाकार मची। चओ हरे राम। भॻवान ॾिठो मुंहिंजे भक्त 2 ॾींहंनि खां भोजन न कयो आहे। रस्ते ते सुंदर बगीचो ठाहे करे माता रुक्मणी अची वई। तव्हां पंढरपुर विया हो न दर्शन करण? हा, असां यात्रियुनि खे भोजन कराईंदा आहियूं। मुंहिंजा पति जेके न बनवारी लाल नालो अथनि, उहो बैलनि खे पकड़े बीठा आहिनि, तव्हां अचो। घणे प्रेम सां पूरी पकवान, आहा, दाल चांवर, आलूअ जी सब्जी, मथों मड़िया मठे जो गिलास, भॻवान उनखे पीआरियो, लोटो भरे गदगद थी वियो। रुक्मणी माता पंहिंजे हथ सां भोजन ठाहे करे मनको जी खे खारायो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव। हाणे मनको जी महाराज केॾी सेवा कई, सभु कुझु लुटाए छॾियो। लेकिन हाणे जेकी खेती कई मनको जी महाराज, दूर जंगल में, गांव में, उनजी खेतीअ में एॾी फसल थी, हरी भरी थी वई खेती। अचानक पक्षी अची खाइण लॻा। हाणे मनको जी चवण लॻा हिननि खे कीअं बजाइनि वीचारा, हिननि में बि त मुंहिंजो राम आहे, श्री कृष्ण आहे। तॾहिं चवण लॻा राम जी की चिड़िया, राम जी का खेत, खाओ मेरी चिड़िया भर भर पेट। उन्हनि वीचारो थोरो घणो उजाड़ कयो। धर्म पत्नी आई, मामा ताई, गुस्सो अची वियो। जेके अचनि भिखारी उन्हनि खे खाराईंदा वञो, तव्हां सभिनि खे खाराईंदा वेंदो, वरी असां उहे बुख मरूं छा? उहा बि भक्ति करण वारी। लेकिन दुख थियो ॾाढो कि असांजे लाइ बि त बचे भोजन। हरे राम। हेॾे ध्यानु ॾियो माताऊं। पंहिंजे पतीअ खे कसम ॾिनी, तव्हांखे भॻवान विठल जी कसम अथव,
अगर पंहिंजे हथ सां दान जे लाइ तव्हां इन्हनि सिटनि खे हथ बि लगायो आहे न, फसल खे, कणक खे, त विठल भगवान कृष्ण जी कसम तो चुप थी विया वीचारा। एॾो धर्म पत्नी वई मामा ताई, हेॾो साधुनि जी टोली आई, संत महात्मा आया, चवण लगा भाई सॼे नगर में तुंहिंजो नालो ॿुधो आहे, असांखे कुछ कणक खपे भोजन ठाहिण जे लाइ, तूं असांखे अनाज ॾींदे? अरे महाराज हिननि खे बि हाणे अचणो हुयो, हाणे ताजो कसम ॾेई वई आहे ज़ाल कि सिटनि खे हथ बि न लॻाइजां। अब कसम कंहिंजो? मुंहिंजे स्वामी विठल श्री कृष्ण जो कसम ॾेई वई आहे। अखियुनि में आंसू अची विया। संत भी दयालु आहे, चवनि था भाई काई ॻाल्हि न आहे, तोखे श्री कृष्ण जी कसम ॾिनल आहे, असांखे कुछ भी न खपे। हिकु ॾींहुं उपवास रखी रखंदासीं, मरी थोड़ी न वेंदासीं बुख में। हाँ जाते मिलियो त राम जी, न मिलियो त जोई राम सोई राम, सुभाणे भोजन कंदासीं, काई ॻाल्हि न आहे, तूं पंहिंजी कसम न तोड़ भाई। वापसि जीअं वञण लॻा त चवंदा आहिनि दान करण जी नियत हुजे, ललक हुजे, प्यास हुजे, रस्ता त भगवान कढी ॾींदा आहिनि। वापसि सॾु कयो कंहिं संत, छा नालो संत जो? भुलिजी मां, जंहिंजी कथा था ॿुधो उनजो नालो छा आहे? जोर सां चओ न, जोर सां चओ, यादि अथव? मनको जी बोधला, छा नालोस? हाँ मनको जी, मन सां यादि रखो, मनको जी, मनको जी आवाज ॾिनी, ओ संत मंडली महात्माओं कारे था वञो कि तोखे जो कसम लॻल आहे तोखे हथ न लॻाइणो आहे, चई इहा ई त कसम लॻल आहे कि कृष्ण जी कसम थी हथ न लॻाइजां, मूंखे पंहिंजे हथ लॻाइण जी कसम आहे, तव्हांखे हथ लॻाइण जी मनाई थोड़ी आहे। मूंखे हथ न लॻाइणो आहे, तव्हां पंहिंजे हथनि सां पूरी फसल खणी वञो। संत चई भगवान तुंहिंजो भलो करे, राम जी तुंहिंजो भलो करे। संत महात्मा आया, पंहिंजे मन सां जेतिरो जंहिंखे लॻो बढ़िया तोड़े करे खेत खणी आ, खेत ख़ाली थी वई। महाराज हाणे कर त चुकाइणो हो, वीचारा कर्जो खणण जे लाइ हलिया हेॾे मनको जी। माण्हुनि बरगलाए छॾियो सरकार खे कि लुटायो तो, हिन वटि कुझु कोन्हे, हे कुझु न चुकाईंदो। उतां जी पुलिस आई, तंहिं ज़माने जी सिपाही, घर मां सामान कढी, गायूं बकरियूं कढी, ऐं घर खे तालो ॾेई कुरकी करे। अॼु भगवान सही न सघिया, मुंहिंजे भक्त जेको दान तो करे उनजी कुरकी थिए। संत खे त कुछ मिले न मिले, भगवान पहिरियों ही हिकिड़े गरीब सेवक जो रूप धारण कयो, चओ हरे राम, ऐं अची करे पूरी रक़म व्याज सहित पंहिंजे भक्त जी अची करे उन दरबार में चुकाई। श्री भगवान विठल भगवान श्री कृष्ण पूरी रक़म चुकाए रसीद ठाराए करे भगवान तो अंतर ध्यान थी। जिस ताईं संत अचन, भैया मांजी रक़म, चई तव्हांजा घर खुलिया, ताला हटिया, तव्हांजी रक़म त तव्हांजो सेवक चुकायो आहे। मांजो कहिड़ो सेवक? मां त खुद सेवक आहियां, हालत ख़राब आहे। चई महाराज कोई चए पियो मां तव्हांजो सेवक आहियां, गांव में आयो हो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हरे कृष्ण। चए पियो मां तव्हांजो सेवक आहियां, विठाए मुंहिंजो नालो आहे। यादि आयो गांव में हिकिड़ो कोई माण्हू हो, उन चई भैया मां ग़रीब माण्हू काॾो तुंहिंजी रक़म चुकाईंदुमि। तॾहिं पतो पियो जॾहिं हे त श्री कृष्ण आया आहिनि, तॾहिं जोर जोर सां रोअण लॻो। ओहो दीन बंधु दीनानाथ, तव्हां भक्त जे लाइ छा नथा करे सघो। प्रभु मां पियो सम्झां कि केवल भक्ति तव्हां तरफ़ हलंदो आहे, न न, भक्त अगर हिकु कदम वधाए त तव्हां 100 कोह डुकंदा ईंदा आहियो। प्रबल प्रेम के पाले पढ़कर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान टले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा, प्रभु को नियम बदलते देखा। चवनि था भगवान कारे गायब न थिया आहिनि भाई, भगवान त अॼु बि आहिनि, हर जगह ते आहिनि, खंबे में बि आहिनि। कढण लाइ कोई प्रहलाद खपे। चओ हरे राम, हरे कृष्ण। भगवान त कलयुग में भी आहिनि, लेकिन पाइण जे लाइ कोई मीराबाई खपे। अरे भगवान त अॼु भी भोजन करण लाइ तैयार आहिनि, पर कोई ॿेर त खणी अचे शबरी माता।
भगवान त अॼु बि सदा जाॻंदा आहिनि पर यशोदा माई जहिड़ी कोई अचे त निंड बि करणु शुरू करे छॾींदा आहिनि।